सखर जे अॻूणे मेयर ارسلان اسلام शेख चयो आहे त सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर निसार मेमन खे ख़ुश आमदीद चऊं था। खुर्शीद अहमद शाही नासिर हुसैन शाह असांजा वॾा आहिनि, इख़्तिलाफ़ करे न आहिनि थिया। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ارسلان اسلام शेख चयो त 4 सालनि में 24 करोड़ 60 लख पघार ऐं ॿियनि मदनि में 1 अरब खां मथे डेवलपमेंट ते ख़र्च कया। पाणी जी सप्लाई 76 करोड़ जी स्कीम हुई, 26 करोड़नि जूं स्कीमूं हलियूं। हुन चयो त सखर आदमशाह टैंक ठही वई आहे। सेबकुब खे 6 करोड़ अदायगियूं कयूं। 17 नवां वाटर फिल्टर जल्द तयार थी वेंदा। 90 ॾींहं अंदरि फिल्टर प्लान फ़ाल थी वेंदा। हुन वधीक चयो त सखर ड्रेनेज ते 46,000 फुट पाइप लाइन विछाई वई आहे। शहर जे ड्रेनेज सिस्टम खे बहितर बणायो पियो वञे। यूनियन कमेटियुनि में 94 करोड़ 67 लख रुपयनि जूं स्कीमूं हलायूं। ارسلان اسلام शेख वधीक चयो त 8 करोड़ रुपयनि जी लागत सां चौराहा तयार कराया। 8 पार्क ठहण लाइ खया, जंहिंमां 2 पार्क मुकमल थिया। स्ट्रीट लाइट्स ते 7 करोड़ ख़र्च कया। हुन चयो त सखर म्यूनिसिपल जी बिल्डिंग जो पहिरियों फ्लोर मुकमल थी वियो आहे। म्यूनिसिपल स्टेडियम ऐं महिराण कॉम्प्लेक्स ते बि ख़र्च कयो। सखर बायोमेट्रिक ज़रिए पघारुनि खे बि कंप्यूटराइज़ड कयो आहे। हुन मौक़े ते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर निसार मेमन चयो त सखर में टैक्सनि जी ओगाड़ी तमामु घटि आहे, जंहिं ते कमु कयो वेंदो। गॾिजी कमु कंदासीं, कोताही बर्दाश्त न कई वेंदी। हुन चयो त सखर जे एडमिनिस्ट्रेटर तौरु बहितरीनु कमु कबो। ड्रेनेज सिस्टम खे बहितर बणायो वेंदो।